नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ॼामशोरो मां ख़बर ॾींदा हलूं त ॼामशोरो भरिसां ॻोठ हला रखियो खोसियो मां इंडस कोल माइंस पुलिस मंशियात वेकिरो करण जे इल्ज़ाम में 15 सालनि जे मासूम शागिर्द खे खंबी गुम करे छॾियो। संदसि वारसनि पारां नौजवान जी गुमशुदगी खिलाफ़ थाणे आॾो धरणो हणी पुलिस खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई है। हिननि मुतालबो कयो है त संदसि नींगर खे आज़ाद कयो वञे। प्राइवेट माण्हू मूं हुन जे मथां केस बि कयो आहे जेको एसोसिएशन कोर्ट में उन्हनि बि इहो ई रिपोर्ट ॾिनो आहे कि असां वटि कोई अहिड़ो माण्हू आहे ई कोन। हितां जो SHO कोलमंस जो SHO इहो ई रिपोर्ट ॾिनो आहे असां वटि कोई अहिड़ो नाले जो शख़्स ई न आहे। मूं मथे इहो ई ॼाणायो आहे कि इन शख़्स मां मूंखे ख़तरो आहे, पर तॾहिं बि उन शख़्स अॼु मुंहिंजे भाउ खे मुंहिंजे दुकान तां का शइ का मंशियात निकिती बि न आहे। असां वटि लाइव वीडियोज़ पिया आहिनि, तॾहिं बि असांजे भाउ खे तव्हां खणी आया आहिनि ऐं अंदरि वञी क़ैद करे छॾियो अथनि। असां हींअर पुलिस स्टेशन जे गेट ते बीठा आहियूं ऐं धरणो हाणी बीठा आहियूं, तेसीं ताईं बीठा रहंदासीं जेसि ताईं असांजो भाउ खे आज़ाद बाइज़्ज़त बरी कोन था कनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।